ही आहे बीटल्स टिंडड़न जो सेक्शन ते ही सब बीटल्स या किस्म रखलन तमाम घणा किस्म आहिनि कुदरत जो शान इलाही सारा किस्म आहिनि टिंडड़न जा जेके पाण चऊं टिंडड़ मालिक जो शान त केतिरा नंढा नंढा ऐं पुरहुसन टिंडड़ बि मालिक ख़ल्क़ कया आहिनि. So these are the beautiful beetles. Here it says beetle mania. When asked what his studies of the natural world had taught him about the creator, Scottish scientist Haldane replied he was inordinately fond of beetles. एक साइंटिस्ट जो ते कोल लिखियल आहे त हुनखां जॾहिं पुछियो वियो त हुन छा हुनखे इन साइंस जी स्टडी नेचुरल साइंसिस जी जेका स्टडी आहे कुदरती जेके शयूं अलाह साईं ठाहियल आहिनि उन मां हुनखे छा ख़बर पए थी ख़ालिक जे बारे में त हिन साइंटिस्ट लिखियो या जवाबु ॾिनो त उहो ख़ालिक जेको आहे उहो तमामु घणो इनऑर्डिनेटली फॉन्ड ऑफ बीटल्स मतिलबु हो गैर मामूली तौर ते टिंडड़नि सां टिंडड़नि खे चाहीण वारो ऐं टिंडड़नि खे ख़ल्क़ करण जो शौक़ु रखंदड़ ख़ालिक आहे. छो त हिन साइंटिस्ट टिंडड़नि ते इलाही कमु कयो त हुन उहो हैरान रहियो पंहिंजी ज़िंदगी में त अलाह साईं टिंडड़नि खे केॾी तफ़सील सां केॾो त हुस्न ॾिनो आहे उन्हनि टिंडड़नि खे बीटल्स खे. Why are there so many beetles? एॾा सारा किस्म छो आहिनि या एॾा सारा टिंडड़ छो आहिनि? So first of all, the why छो आहिनि उन जो साइंटिफिक हिते जेको जवाबु ॾिनल आहे this is the answer. Why so many beetles? Well, छो आहिनि एतिरा सारा टिंडड़? Beetles are tough, मज़बूत हूंदा आहिनि माना ज़मीन ते हलण लाइ इंसान जे अॻियां न ज़मीन में कमु करण लाइ. Their outer pair of leathery protective wings and an extremely hard exoskeleton make them resistant to predators, poisons and extreme temperatures. So इन करे हू पंहिंजो बचाव सुठे नमूने करे सघनि था ॿियनि जीतनि खां. छो त ही जेके आहिनि हिननि खे मथां जेका अलाह साईं खल जेका ॾिनी आहे उहा मज़बूत खल आहे ऐं उहो हुननि खे ॿियनि जेके शिकार आहिनि शिकारी जेके ॿिया जानवर आहिनि उन्हनि खां हिननि खे बचाए थो ऐं ॿियो हिननि खे ॿियनि ज़हरनि जेके ज़हर आलूद शयूं आहिनि उन्हनि खां बि बचनि था. ऐं इन ई खोल जे करे उहो सख़्तु जेके टेम्परेचर्स आहिनि सख़्तु थधि हुजे या सख़्तु गर्मी हुजे उन्हनि खां बि अलाह साईं इन्हनि खे बचाइण जे लाइ ओड़ो ॾिनो आहे. इन करे हिननि एतिरो वक़्तु या अञा ही बीटल्स बि मौजूदु आहिनि. Where are beetles found? माना बीटल्स किथे मिलनि था? Everywhere, जिते किथे. So beetles live every place imaginable, in soil मिट्टी में, in water पानी में, inside wood कांच जे हेठां कांच जे अंदर, on plants पत्तन ते वणन ते बूटन ते, and even in stored flour. ऐं ज़ारा बीटल्स जेके आहिनि उहे जिते ज़ख़ीरो थियल हूंदो आहे खाधे पीते जो अटे जो उते बि मिली सघनि था टिंडड़.
So why and where Pandito? And this one yeah, kira sawalan ja jawab dinna. How? How do beetles make a living? Beetles GN kiya tha. Beetles do almost everything. Ladybugs eat other insects. Okay, so firefly, जिको खुद कभी तो जेके चलना है पार. Larvae eat slugs and snails, and dung beetles eat. Guess what? Well, so मुख्तलिफ किस्मन जिन जी खाद खुराक अला से मुख्तलिफ रखी आहे मुख्तलिफ जुदा जुदा शयुनि में उहो ई खाइनि पीअनि था उन्हनि सां ई हिननि जो जीअण थिए थो. Who? So who are the beetles? Beetles आहिनि के a diverse group. हिकिड़ो तमामु वॾो जीवतनि जो इहो बि हिकिड़ो ग्रुप चओ या इहे हिकिड़ा क़िस्म आहिनि जीवतनि जा. केतिरा आहिनि? There are over 160 different families of beetles. ऐं उन जे अंदरि वरी तमामु घणा 160 त हिननि जा ख़ानदान सां मुराद इहो जो नस्ल खणी चओ उहे आहिनि. Shown here are members of the largest and most important ones. हिते ज़ाहिर तमामु लिमिटेशन आहे त उन हिसाब सां कुझु जेके लार्जेस्ट बीटल्स आहिनि उहे ॾेखारियल आहिनि ऐं जेके नंढे में नंढा आहिनि उहे बि ॾेखारियल आहिनि.